अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। वसीलनि जी विर्छ में सदाईं सिंध सां नाइंसाफ़ी थींदी रही आहे। आइन ऐं आलमी असूलनि जी बि लताड़ कई पई वञे। सिंध सां त हर भेरे ईअं थियो आहे। हिन समूरी सूरत ते नामियारो लेखक प्रोफेसर अब्दुल्लाह मलाह लिखे थो, सेनेट जे इजलास में सेनेटर शेरी रहमान जॾहिं सिंधु दरिया मां कमर्शियल कमोडिटी फार्मिंग लाइ सिंध जे सख़्तु एतिराज़ बावजूदि 6 कैनालनि कढण ख़िलाफ़ सेनेट में बहस लाइ तहरीक इल्तवा पेश कई त नवाज़ लीग जे 2 अहम अॻुवाणनि सेनेटर इरफान सदीकी ऐं वसीलनि जे वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दक़ मलिक उन तहरीक इल्तवा खे थुॾे छॾियो, जॾहिं त सेनेट जे डिप्टी चेयरमैन उन तहरीक खे कमेटी ॾांहुं उमाण खां जवाबु ॾेई रद्द करे छॾियो ऐं चयो त तहरीक इल्तवा ते जेतिरो बहस थियणु घुरिबो हो उहो थियो। अव्हां खे उथारियल सवालनि जा जवाब असांजे वज़ीरनि ॾेई छॾिया, ॻाल्हि ख़तमु थी। इरफान सिद्दीकी ते इहो बि चयो त असां पंहिंजे दरियाउनि मां पंहिंजे हिसे जे पाणी मां हिन मुल्क जूं बंजर ज़मीनूं आबाद करण लाइ कैनाल पिया कढूं। उन ते सिंध खे छा जो एतिराज़ु आहे? काल्ह ताईं नवाज़ लीग पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि जे गसनि में गुल पए छटिया। अॼु जॾहिं सिंध जे माण्हुनि पारां सख़्तु एहतिजाजनि ऐं पुछाणनि खां पोइ उन क़ौमी जबर ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जे सेनेटरनि 2 अखर ॻाल्हाया आहिनि त नवाज़ लीग जे अॻुवाणनि पंहिंजूं अखियूं फेरे छॾियूं। जिन ज़ुबाननि मां पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि लाइ गुल पिया छणंदा हुआ, उन्हनि मां कावड़ी नफ़रत जो दूंहों पियो उथियो। सैफुल्ला धारे जे सेनेटर पूंजे मल भील, शिबली फराज़, सेनेटर कामरान मुर्तज़ा ऐं ॿियनि सभिनी गॾिजी उन ॻाल्हि जे हक़ में दलीलबाज़ी कई त ग्रीन कारपोरेट फार्मिंग जे सिलसिले में ऐं हिन मुल्क जे बंजर ज़मीननि खे आबाद करण जे बहाने सां सिंधु दरिया मां 6 कैनाल कढणु सिंध सां बेवाजिबी आहे। पर उन्हनि समूरनि एतिराज़नि समूरनि दलीलुनि खे रद्द कयो ऐं चयो वियो त सिंधु दरिया मां कैनाल कढणु वफ़ाक़ जो इख़्तियार ऐं हक़ आहे, उन ख़िलाफ़ का बि ॻाल्हि न ॿुधी वेंदी। सिंध ऐं पंजाब जे विच में जेके वसीलनि जी विर्छ ऐं क़ौमी ख़ुदि मुख़्तियारी समेत सिंधु दरिया जे पाणी जे विर्छ जो तकरार को अॼोको ऐं ओचितो न आहे। उन तकरार खे पूरी सदी गुज़री चुकी आहे। जॾहिं बि सिंध जे माण्हुनि या सिंध में क़ाइमु नाले मात्र का सरकार वसीलनि जी इंसाफ़ भरी विर्छ ऐं सिंधु दरिया जे पाणी खे रोकण ख़िलाफ़ 2 अखर ॻाल्हाया आहिनि त हमेशह वॾी सरकार सिविल नॉन सिविल ब्यूरोक्रेसी पंजाब जी तरफ़दारी में ॻाल्हायो आहे। अॼु बि सेनेटर इरफान सिद्दीकी, वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दक़ मलिक, अहसन इक़बाल, इसाक डार जी ॿोली हिकिड़ी आहे। उन्हनि जी ॿोली में को फ़र्क़ु न आहे। चवनि था त असां पंहिंजे दरिया मां पंहिंजे हिसे जे पाणी मां 600 खणी कैनाल कढूं। उन ॻाल्हि ते ॿिए कंहिं सूबे खे छा जो एतिराज़ु आहे? सुवालु आहे त वफ़ाक़ी सरकार जेके हिन वक़्तु 6 कैनाल पई कढे, उहे पंहिंजे कहिड़े क़ानूनी आइनी हक़ मूजिबि पई कढे? ग्रेटर थल कैनाल 1, ग्रेटर थल कैनाल 2 कालाबाग वारे हंधा सिंधु दरिया मां कढिया पिया वञनि, जिन जो तमीराती कमु जारी आहे। कच्छी कैनाल मां बलूचिस्तान जे कब्ज़े कयल 10 लख एकड़ ज़मीन आबाद कई वेंदी। रैणी कैनाल उमरकोट ऐं सागड़ जे कब्ज़े कयल ज़मीननि खे आबाद करण लाइ गुडू मां कैनाल कढियो पियो वञे। चिश्मा राइट बैंक कैनाल जहल मां कढियो वियो आहे ऐं जहल में सिंधु दरिया मां पाणी कढियो वियो आहे। चोलिस्तान कैनाल दरिया सतलज जे सलेमानकी बैराज मां कढियो वेंदो, जेको फोर्ट अब्बास ताईं ईंदो। हीउ कैनाल 176 किलोमीटरनि ताईं बहावलपुर जी बंजर ज़मीन खे आबाद कंदो। ॻाल्हि हीअ आहे त 211 मिलियन अरब डॉलरनि जे ख़र्च सां चोलिस्तान कैनाल में पाणी सतलज मां आंदो वेंदो। सतलज 1960 खां सुकी पई आहे। उहो दरिया 1960 में सिंध तास मुआदे खां पोइ भारत खे विकाणल 3 दरियाउनि मां हिकु आहे, जंहिंमें सॼो साल पई वारी उॾंदी आहे। असल ॻाल्हि हीअ आहे त सतलज जो मुंहुं उच शरीफ़ खां अॻियां 5 नंद वटि सिंधु दरिया सां ॻंढियल आहे। उन कैनाल जी तमीर खां पोइ राति पेट में सिंधु दरिया मां सुकल सतलज वसीले पाणी चोलिस्तान कैनाल में छॾियो वेंदो। उहो फ़ैसिलो थी चुको आहे। चोलिस्तान कैनाल ज़रिए को मिसकीन सराइकिन जूं ज़मीनूं आबाद कोन थींदियूं, पर ही चोलिस्तान कैनाल जी महिरबानी उन्हनि माण्हुनि ते थी रही आहे जिन बहावलपुर जे उन सहरा में भुॻड़नि मुठ ते लखें एकड़ ज़मीन ख़रीद कई आहे। पंजाब हमेशह सिंध जे पाणी ते धाड़ो हणण लाइ इन क़िस्म जो साज़िशूं कयूं आहिनि, इन क़िस्म जा कूड़ ॻाल्हाया आहिनि। चिश्मा जहलम लिंक कैनाल कढण वक़्तु
कसम सां इहा ॻाल्हि कई वई त हीउ फ़क़्ति फील्ड फीडर कैनाल आहे। जॾहिं बि सिंधु दरिया में बोड जो पाणी आयो त पोइ जून या जुलाई में फ़क़्ति 1 महीने लाइ खोलियो वेंदो ऐं उहो बि सिंध जी मर्ज़ी सां। पोइ दुनिया ॾिठो सिंधु दरिया मां उन कैनाल खे कढी ॿारो दरिया कयो वियो। आइन ऐं कानून तोड़े इरसा एक्ट में त इहा ॻाल्हि लिखी पई आहे त सिंध जे वज़ीर आला जी इजाज़त खां सवाइ चश्मा जेल में लिक कैनाल हिकिड़े पहर लाइ बि न वहंदो। पर हाणे किथे आहे उहो फ़ैसिलो? 1945 वारे सिंध पंजाब एग्रीमेंट, 1960 वारे सिंध तास मुआदे तोड़े 1991 वारे पाणी जे मुआदनि में त इहो लिखियो पियो आहे त सिंधु दरिया ऐं बाक़ी पंजाब में मौजूदु ॿिनि दरियाउनि चनाब ऐं जहलम जे पाणी में सिंध जो बराबरि हक़ आहे। हाणे उहे दरिया सदीक़ी साहिब जे फरमान मूजिबि पंजाब जा ज़ाती दरिया थी पिया आहिनि। जेकॾहिं हाणे वफ़ाक़ या पंजाब इहा ॻाल्हि कनि था त चनाब ऐं जहलम असांजा पंहिंजा दरिया आहिनि, असां पंहिंजे हिसे जे पाणी ते कैनाल ठाहींदासीं, ॿियो को एतिराज़ु न करे त पोइ ठीकु आहे। 1945 में सिंध पंजाब एग्रीमेंट मूजिबि 1960 जे सिंध तास मुआदे जे हिसाब सां 1991 अकार्ड मूजिबि इरसा एक्ट तहत 1936 वारी राव कमीशन मूजिबि काटन कमीशन जे फ़ैसिले मूजिबि सिंधु दरिया मां जेतिरो पाणी पंजाब खणंदो ओतिरो पाणी मंगला डैम चनाब ऐं जहलम मां पंजनंद वटि सिंधु दरिया में शामिलु कंदो। हाणे जेकॾहिं उन्हनि फ़ैसिलनि खे नथो मञियो वञे त पोइ चश्मा जहलम लिंक कैनाल ऐं तोसा पंजनंद ऐं तरबेला डैम ज़रिए पंजाब गुज़िरियल 40 सालनि खां 40,000 क्यूसेक खां बि वधीक पाणी खणी रहियो आहे। उहो पाणी खणणु बंदि कयो वञे ऐं सिंधु दरिया मथां जेके बि बेराज डैम ऐं लिंक कैनाल हिन खां अॻे पाणी जे बराबरि विर्छ जे फ़ैसिले जे बुनियाद ते पंजाब सरकार तइमीर कया आहिनि, उहे हटाया वञनि। पोइ असांजी क़िस्मत असां सां ॿुॾूं या सुकूं, बाक़ी असांजे हिसे जे पाणी मां पंजाब खे आबाद था करियो ऐं पंहिंजो पाणी बचायो था। ॿेली ॾाहा थियो। फेडरेशन खे टोड़ण जूं ॻाल्हियूं सदीक़ी साहिब अव्हां पिया करियो, असीं कोन पिया करियूं। हिन गॾियल फेडरेशन खे बचाइण लाइ जेतिरियूं सिंध क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि ओतिरियूं कंहिं बि कोन ॾिनियूं आहिनि। पंहिंजो बंजर ज़मीनूं आबाद करण लाइ सिंध जे आबाद ॿनियुनि खे वीरान न करियो। चोलिस्तान ऐं थल कैनालनि समेत 6 कैनालनि जो क़याम ऐं चोलिस्तान जी ऋण रोही खे ग्रीन पाकिस्तान कारपोरेट फार्मिंग जी महिरबानी सां आबाद करणु सिंध जूं आबाद ॿनियूं ऐं ज़मीनूं बर्बाद करणु आहे। जेकॾहिं ग्रीन पाकिस्तान तहत बंजर ज़मीनूं आबाद कयूं वियूं त आबाद ज़रख़ेज़ ज़मीनूं कारा कलर थी वेंदियूं। कैसर बंगाली जे चवण मूजिबि बंजर ज़मीनूं आबाद करे ॿियनि मुल्कनि जे जानवरनि लाइ चारो पैदा कयो वेंदो त हिन मुल्क जे लाइ कणकूं पैदा कंदड़ ज़मीनूं वीरान थी वेंदियूं। दरिया दुनिया में बि आहिनि, रुॻो असांजे मुल्क में न आहिनि। दुनिया में पाणी जी विर्छ जे मामले ते मुख़्तलिफ़ मुल्कनि विच में तकरार थींदा रहिया आहिनि। को बि मुल्क कुदरती वसीलनि जी विर्छ बाबति तकरारनि खां आजो कोन्हे। दुनिया में घणियूं क़ौमूं अञा वसीलनि जी विर्छ वारी वेड़ जे ऋण में फाथल आहिनि, पर जिन क़ौमनि में माणपो आहे उन्हनि वटि कुदरती वसीलनि जी विर्छ जे तकरारनि जा इंसाफ़ भरिया हल थी चुका आहिनि। उहे सभु फ़ैसिला इन सूरत में मुमकिन थिया जॾहिं विढ़ी विढ़ी उन्हनि क़ौमनि बराबरी जूं क़ुवतूं हासिलु कयूं या आलमी अदालतनि अणधुरी टियाकड़ी करे उन्हनि मामलनि खे हल कयो। नील नदी ते युगांडा ऐं मिस्र जे तकरार, बेल्जियम ऐं हॉलैंड जे विच में म्यूज़ियम नदी जी पाणी जे विर्छ ते झेड़े, अमेरिका तोड़े हिंदुस्तान जूं उहे नदियूं जेके उन्हनि जे 2-3 रियासतनि ऐं सूबनि तां गुज़रियूं थे, उन्हनि जे पाणी ते जेके तकरार हुआ उन्हनि बाबति जेके मुल्क जे कोर्टनि ऐं आलमी अदालतनि फ़ैसिला कया, अॻिते हली उहे फ़ैसिला पाणी जी विर्छ बाबति आलमी उसूल बणिजी विया। उन्हनि आलमी असूलनि खे हिन वक़्तु समूरी दुनिया में क़बूलु कयो वञे थो, जिन फ़ैसिलनि ऐं असूलनि मूजिबि हर उहा नदी ऐं दरिया जेको 2-3 सूबनि ऐं मुल्कनि मां गुज़रे थो, उन जी पुछड़ में रहंदड़ मुल्कनि, माण्हुनि ऐं क़ौमनि जी रज़ा खां सवाइ उन ते का बि नई पुल, को बि नओं बंदि, को बि नओं डैम या कैनाल बेराज तइमीर नथो करे सघिजे। जेकॾहिं को मुंड जो सूबो या क़ौम पुछड़ी जे सूबनि ऐं क़ौमनि जी मर्ज़ी ख़िलाफ़ अदावत कंदी त उहा आलमी फ़ैसिलनि जी तोहीन सम्झी वेंदी। प्रोफेसर H.A. स्मिथ बि पंहिंजे किताब बैनुल अक़वामी दरियाउनि जो इक़्तिसादी इस्तेमाल में इहा ॻाल्हि कई आहे त दरियाउनि जे फ़ैसिलनि जे करे जेका धुर मुतासिर थिए थी उन जी मर्ज़ी खां सवाइ उन्हनि दरियाउनि बाबति को बि फ़ैसिलो न थियणु घुरिजे।
सिंधूअ दरिया ऐं हिन मुल्क जे पाणी जी विर्छ बाबति बि फ़ैसिला थिया आहिनि, पर उन्हनि फ़ैसिलनि ते पंजाब ऐं वफ़ाक़ पंहिंजी ॾाढ मुर्सी जे करे अमल करण लाइ तयारु न आहिनि। 1903 ऐं 1901 में हिंदुस्तान सरकार इरिगेशन कमीशन जे फ़ैसिले ज़रिए पंजाब खे सख़्ती सां हिदायत कई हुई त सिंधू नदी जे पाणी जे निज़ाम बाबति कंहिं बि फ़ैसिले करण खां अॻु सिंध खां इजाज़त लाज़मी वरिती वञे। राव कमीशन पंहिंजी रिपोर्ट में वाज़ह लिखियो आहे त कॉटन कमीशन जे फ़ैसिले मूजिबि सिंधू दरिया ऐं पंजाब जे समूरनि दरियाउनि ते सिंध जो ओतिरो हक़ आहे जेतिरो पंजाब जी एंडरसन कमीशन। राव कमीशन 1945 में सिंध पंजाब एग्रीमेंट, 1960 जे सिंध तास मुआदे, इरसा एक्ट, 1973 जे आइन, 1991 जे पाणी ठाह तोड़े 18 तरमीम में पाणी जी विर्छ बाबति इहो क़तई ऐं आख़िरी फ़ैसिलो लिखियो पियो आहे त जेतिरो पाणी पंजाब सिंधू दरिया मां खणंदो एतिरो पाणी पंजाब मंगला ऐं जहलम मां सिंधू दरिया में छॾींदो। समूरनि सूबनि जे गरियल फ़ैसिलनि खां सवाइ, ख़ासि तौर ते सिंध जी मर्ज़ी खां सवाइ सिंध ऐं हिन मुल्क जे दरियाउनि जे पाणी बाबति को बि फ़ैसिलो न कयो वेंदो। जॾहिं त वफ़ाक़ी सरकार पंजाब जी तरफ़दारी में हिन मुल्क ऐं दुनिया जे समूरनि फ़ैसिलनि मुआदनि अहदनामनि खे लताड़े सिंध जो पाणी बंदि करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे ऐं ॿिए पासे समूरी सिंध जा सभु माण्हू, वकील, साफ़ी, शागिर्द, शाइर, अदीब, हारी मज़दूर ऐं इक़्तिदार धणी सुमेत वफ़ाक़ जे उन तकबुर जे आम्हूं साम्हूं आहिनि। लॻे थो त सिंधू दरिया जे पाणी जी विर्छ बाबति ही जंग आख़िरी फ़ैसिले वारी सिंध ऐं वफ़ाक़ जे विच में जंग साबित थींदी। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं प्रोफेसर अब्दुल्लाह मलाह जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।